हिन वक़्तु असां MNA अयाज़ अली शाह शिराज़ी सां गॾु बीठा आहियूं। असां हुन खां पुछंदासीं त सुजावल ज़िले में जेको आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं आहिनि ऐं सुजावल शहर में या बठोरो आहे या जाती चूड़ उन ते जेको सफ़ाई जा इंतज़ाम कीअं आहिनि ऐं जेका आहे आज़ादारनि खे के तकलीफ़ूं वग़ैरह त कोन पियूं अचनि या जेको आहे सो हुते हिननि जा मतिलबु त के माण्हू मुक़ररु कयल आहिनि या उते जेको आहे सो हेल्थ जो निज़ाम कीअं आहे, एम्बुलेंसूं अलर्ट आहिनि या कोन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेतिरे क़दुरु मुंहिंजी नॉलेज में आहे त छो जो अॼु 10 मुहर्रम आहे, मौला हुसैन जी शहादत आहे ऐं करबला जो जेको सभिनी खे अॼोको ॾींहुं जेको उन जे अक़ीदत एतिराम सां मिलायो वेंदो आहे ऐं सिक्योरिटी पॉइंट ऑफ व्यू खां त माशाल्लाह बहितरीनु जेको आहे सो आहे पंहिंजो सॼे ज़िले जी सूरत हाल। ऐं उते पुलिस बि आहे, रेंजर्स खे बि रखियो वियो आहे अलर्ट ऐं उन सां गॾोगॾु सफ़ाई सजावल आहे, बठोरो आहे, जाती आहे, उन में माशाल्लाह सफ़ाई जो थोरो जाती में कंप्लेन आई पर वरी चेयरमैन उहो कवर करे वरितो। बाक़ी सजावल बठोरो आहे, उन में माशाल्लाह बहितरीनु जेको आहे सो सफ़ाई जो निज़ाम बि आहे। हूअं बि हिननि ॾियारनि में छो जो मौला हुसैन जी शहादत जा ॾियारा आहिनि, करबला जी शहादत, करबला वारनि जा शहादत जा ॾियारा आहिनि, त उन में हूअं ई हर तरह सां उन ते नज़र रखी वेंदी आहे ऐं हेल्थ जे हवाले सां बि एम्बुलेंस वग़ैरह जेको आहिनि अस्पतालूं उन्हनि खे अलर्ट कयो वियो आहे सभिनी खे, त अलाह न करे कोई अहिड़ो को वाक़ियो पेश अचे या का शइ थिए। छो जो हिननि ॾींहंनि में शैतान जेके आहिनि कुझु ज़्यादा ई कोशिशि कंदा आहिनि त असां अहिड़ी हरकत करियूं, उन जे करे इंतिज़ामिया बि अलर्ट आहे। अलाह न करे कोई अहिड़ो वाक़ियो अचे, ख़ैर ख़ैर सां ख़ुदा करे पूरे पाकिस्तान ऐं दुनिया में हीअ जेको करबला जे शहीदनि जो ॾियारो आहे उहो ख़ैरनि सां गुज़री वञे ऐं बिल्कुलु थ्रेड बि आहिनि, सभु शइ आहे, पर उन बावजूद बि सिक्योरिटी बि सुठी आहे ऐं इंतिज़ाम हेल्थ जे हवाले सां या सफ़ाई जे हवाले सां सजावल डिस्ट्रिक्ट में बहितर आहे।